विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विदाय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। शिरडी को जाना है साईं को मनाना है, चलो शिरडी को जाना है साईं को मनाना है। चलो शिरडी को जाना है साईं को मनाना है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई दर पे सारा समाना है, चलो शिरडी को जाना है साईं को मनाना है। जय जय साईं। गोपीचंद जासूस ॾाढो नेक आहे, पोइ मुलाक़ात थी आहे। कमकार कीअं थो हले? कम तो सुठो थो हले, पर कार त तव्हांजी सुठी थी हले। छो पुट राजू ईअं सुम्हियो पियो उदास उदास ऐं ॿिनि टिनि ॾींहंनि खां वठी रोटी बि न खाधी बरोबर? छा ॻाल्हि छा आहे? पप्पा हिकु ॻाल्हि ॿुधायां मां। हा 2 महीने खां मां दॿाए रखी अंदरि। पप्पा दालमो वारो न आहे ज्ञानचंद, हे ज्ञान होया गिटी वारो? हा उन जी आहे न पिंकी, उनसां मां प्यारु कंदो आहियां ऐं उहो मूंखे प्यारु कंदी आहे। पप्पा तव्हां हुन करे वञो न, मुंहिंजी शादीअ जे बारे में ॻाल्हाइण। बसि पुट ॻाल्हि बि एतिरी, तूं कंहिं ॻाल्हि जी काई चिंता न कर। अॼु ई मां रिश्ते लाइ वञां थो, अॼु तूं वञ सिधो नौकरीअ ते। हा पीउ मां अॼु ई थो ॻाल्हाए अचांसि। सेठ ज्ञानचंद
राम राम। राम राम। अचो ॿियो पंहिंजो परिचय ॾियो। मां कन्यालाल तव्हांजे अॻी गिटीअ में ई रहंदो आहियां। कीअं अचणु थियो? मुंहिंजो पुटु राजू हा ऐं तव्हांजी छोकिरी पाण में हिक ॿिए खे पसंदि कंदा आहिनि। हुनजो रिश्तो मां तव्हां वटि खणी आयो। तव्हां कमु छा कंदा आहियो? असांजे घर में सिलाईअ जो कमु आहे। सिलाई जो कमु अथव? दर्जी आहियो? उथो तव्हां उथो। मुंहिंजी छोकिरी आहे न, भले मां मरी वई अथसि, हुनखे मां जो माने कमी महसूसु न थियणी आहे। मां ऐं पीउ जो प्यारु न लॻे, पर मां शाहूकार घर में ॾींदुमि, दर्जियुनि वर्जियुनि ग़रीबनि जे घर में न ॾींदुमि छोकिरी। उथो था वञो, उहो दरवाज़ो बंदि पासे अथव, वञो। ज्ञानचंद, असां भले ग़रीब आहियूं पर खानदानी आहियूं। तव्हांजी छोकिरी दुखी न थींदी असां वटि। हा ॾिसो ॾिठो पिया दुखी न थींदी। हलो वञो था, हलो। ज्ञानचंद, वरी बि सोचो ॿार कुझु ग़लति क़दम न खणी वठनि। ॾिठो वेंदो पोइ, हलो वञो। तंहिं करे हाणे बि मञो। तव्हां वञो चङो जल्दी, ॿियो कुझु मूंखे ॻाल्हाए बात मां गुस्सो न ॾियणो मूंखे। वञो तव्हां। किथां किथां दर्जी अची वञे, दर्जी ॼण करोड़पति आहे हिकिड़ो। पिंकी एलेक्स, हे मां छा थो ॿुधां पियो? इहो कहिड़ो राजू आहे जंहिं सां तूं नाटक लॻाए कीअं इहे? हां कहिड़ो राजू आहे इहो? ये मूंखे जॾहिं ख़बर पई न भई तूं नाटक ते किरी वई त कॾहिं जॾहिं वई सभा सुबह अॼु खां पोइ घर मां निकिती है त मां बि में टंगू मां कटे फिटी कयो मैं। सीमा तू पिंकी साहेड़ी है ना सुठी, मुझे को कम करनी है। पिंकी पप्पा है ना असांखे शादी नथो करण ॾे, इन करे असां अॼु शाम जो 7 बजे हितां भरींदासीं ॿई। तू खाली पिंकी खे वञी करे हींअर ई मैसेज दे न, मूंखे 7 बजे मिले रेलवे स्टेशन जेको मैदान आहे न, चए उते मूंखे मिले रेलवे स्टेशन जो मैदान। हाँ थैंक यू। न न पिंकी तोखे लेटर न थी आहे अञा गाड़ीअ में 5 मिंट पिया आहिनि, पर पिंकी ॾाढो दुख थो थिए। असां ॿई हींअर घर छॾे भरी था वञूं, असांखे करिणो थो पए छो त असां माउ पीउ असां ॿिन्ही खे शादी करण न ॾींदा, हिकु थियण न ॾींदा। हल हल पिंकी हल हल, असां घर छॾल चलो। हल अहमदाबाद था हलूं, अहमदाबाद। अरे भाऊ मुर्गो है तो क्या? मुर्गो मुर्गो ने केस जाओ भाऊ। राम राम। राम राम। हे ॾिसो मुंहिंजी छोकिरीअ खे ए नालायक छोकिरो भॼाए हटियो, मां बर्बाद कयो आहे। पर मूंखे सम्झो धक्का में घर वारा गॾु हुया, उते मुंहिंजे छोकिरीअ जो शादी न था। चुप 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 चुप। ही तुंहिंजी छोकिरी अथई, ही छोकिरो बजाइयो हल्दी का असां गोलू पिया। हवलदार डांडू। हाँ बाबू हल गोलू पिया, जल्दी गोले जो मूंखे। हल तू हल। राजू बि तूं आई? हाँ राजू बि मां आहियां। किथे आहे राजू? अचो अचो। राजू हिकिड़ी छोकिरी खे बजाए वठी आहे। राजू मुंहिंजो पुटु सीधो साधो आहे, हिकु छोकिरी हुनखे भॼाए वठी वई आहे। छोकिरी बजाए वई? भाऊ सही तो चयो। सही तुझे? हाँ तू गोल फेर, तू गोल फेर। पर छो? अरे तू गोल फेर। तुझे छोकिरे खे आदत कराणी, अने मां तोखे अंदर कढी छॾंदो। ग़रीब आहियूं हिन करे तव्हां धमकी था ॾियो अची करे। अरे बाबू असां ॻोल्हियूं था, असां ॻोल्हियूं था। 15 ॾींहंनि में तुंहिंजो पुटु असांखे मिलणु खपे। मिस्टर पी के जासूस। हेलो फिर तव्हां आयो केरु? साईं मां हिते ई रहंदो आहियां। अच्छा अच्छा वियो वियो वियो। ये छोकिरी ॾाढी सुठी आहे, ॾाढी सुठी आहे। मुंहिंजे पुटु राजूअ खे भॼाए वठी वई आहे। छो भॼाए वई? छो भॼाए वई?
पुलिस मूंखे ॾाढो परेशान करे रही आहे। मां परेशान न कंदुसि, मां परेशान न कंदुसि, तव्हांजो कमु कंदुसि। इन्हनि ॿिन्ही खे तव्हां ॻोल्हियो। मां ॻोल्हींदुसि, ज़रूरु ॻोल्हींदुसि, पर मुंहिंजी 9,000 रुपया खिलण जी न, ॻोल्हण जी 9,000 रुपया ॻोल्हण जी त वांदो न आहे, मां ॾींदोमांव, जल्दी करो। पर 4,000 मां पहिरियों ॾींदोमांव, बाक़ी कमु थियण खां पोइ। कमु बि सुभाणे खां ई कंदुसि, पहिरियों खां न कंदुसि, पैसा पूरा खपनि। तव्हां ॻोल्हियो न, मां पैसा ॾियांव थो। ॾियो जल्दी, पैसा सुबुह जो खणी थो अचां। सुबुह जो कमु चालू कंदुसि मां। हे साईं बाबा, हाणे मुंहिंजी बुद्ध भगवान, हाणे दया कर मुंहिंजे बच्चनि जे मथां। मुंहिंजा ॿार एॾा वॾा थी विया आहिनि, उन्हनि जी किथे पंगड़ी नथी थिए। छा उन्हनि लाइ कोई छोकिरी न ठही आहे जो मुंहिंजे ॿारनि वीचारनि जी अञा ताईं मंगड़ी न थी आहे? मां बि हाणे अहिड़ी थकिजी पई आहियां। हाणे का अहिड़ी सुठी छोकिरी साईं बाबा मुंहिंजे ॿारनि खे मंगाए ॾे, उन्हनि जी माइटी थिए त मूंखे अची नुंहुं सुख ॾे। सुबुह आंटी वीचारा मुंहिंजा बच्चा अलाए किथे विया आहिनि, गोलू ऐं बोलू अञा ताईं न आया आहिनि, अलाए किथे हूंदा। अरे ओ गोलू, चओ बोलू, अरे ॾिस ॾिस होॾां हो छोकिरी थी वञे। छा ॻाल्हि थो करे? अरे हल हल पोयां हलूंसि। हलो हलो। ओ बुद्ध प्यारे भगन वारे, तू पाए प्यार जी साड़ी। ओ बुद्ध प्यारी भगन वारी, तू पाए प्यार जी साड़ी। असां ॿिन्ही मां जेको वणई पो कर शादीअ जी प्यारी। माया बोलू, माया गोलू भई सुंदर कन्या गोलू, ओ दुलारे ओ थोड़ो बुद्ध हेड़ा, ओ थोड़ो बुद्ध हेड़ा, ओ थोड़ो बुद्ध हेड़ा, ओ थोड़ो बुद्ध हेड़ा। ओ बुद्ध प्यारी भगन वारी, तू पाए प्यार जी साड़ी। ओ बुद्ध प्यारी भगन वारी, तू पाए प्यार जी साड़ी। असां ॿिन्ही मां जेको वणई पो कर शादीअ जी प्यारी। माया बोलू, माया बोलू भई सुंदर कन्या गोलू, ओ दुलारे ओ थोड़ो बुद्ध हेड़ा, ओ थोड़ो बुद्ध हेड़ा, ओ थोड़ो बुद्ध हेड़ा, ओ थोड़ो बुद्ध हेड़ा, ओ थोड़ो बुद्ध हेड़ा। ओ थोड़ो बुद्ध हेड़ा। जो मो साड़ी सुबह का ऐलान कर दो, जो साड़ी। अरे बच्चे मो साड़ी जो, मो साड़ी जो, साड़ी जो मो। बोलू कौन छोटी लाइट तो मीटर कटे वन जा। मुंहिंजी मां मरी वई आहे, तव्हांजी नानी मरी वई आहे, तव्हां ख़बर नथी पए, तव्हां अलाए किथे था वञो। नानी मरी वई। हा नानी मरी वई त हाणे तव्हां ॿिन्ही खे वार ॾियणा अथव। तव्हां ॿिन्ही खे वार ॾियणा अथव। ओ मां न ॾींदो उहे वार। छो? कलर जा त कलर कया हुआ, ॾिस कारा आहिनि, वरी थोरो थी वियो न या। असां वार न ॾींदा आहियूं, कल्ह 60 रुपए में कलर कराया आहियूं, तूं वार ॾेई अच वञी। नानी मरी वई त वार नथा ॾियो। पाण रंगम रंगी वार ते ॾेई छॾ, ॾेई छॾ। तूं वञी ॾेई अच, थोरी थी अच, उहे जूं ॾाढियूं पइजी वयूं वई। हले बोलो। माया खले, माया खले, माया खले, खली माया खले। तूं खली आई। जो जबल ते घोड़ो, जबल ते घोड़ो, तुंहिंजो पीउ ठोड़ो। जबल ते घोड़ो, तुंहिंजो पीउ ठोड़ो। मां खली आहियां, मुंहिंजे बि थोरो आहे। हा
मुझे भी छोड़ो प्री विनो मुझे जल्दी है आया चले अरे मारेगा ओए खलीफी बोलो मारेगा मारे ए खली हाँ माँ खाली आया इना सीधा तू खली है हाँ माँ खाली आया ये मुझे असली कही हाँ असलिया बड़ी इवनो पते भी सोन खली को नहीं पीली माँ खाली आया ये आपको जब अपन जब भी मुझे बाहर मारी तो मामू से पति मुझे माँ देखो मारी इसको देख ले ले खली मारे अरे माँ खाली आया खली ओए अरे वो तो अपना जोसाई ए साहब जिंदगी माता जी है माँ खाली आया तो खली है हाँ माँ बीबी माया भली मारे 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 चटी लाश अपना बच्चा हाँ अरे लाल लोई जी काठी है बदला छेड़ो दे वने पतिया में छेनी में बजे रे मारी दी ऐसा तो कहीं हुआ बापलो ठायो बापलो बेटो बापलो ये साजो बाबलो ना नहीं बापलो मुओ बापलो रात कने ना तो दे अम्मा अरे खाली एटाना मारी दी एटा तारा तियारू आने तब मारी दी मारा तो बहुत ला गया पहली बता अपनी बीबी बुढ़े ने आराम कर जो ला क्या बताओ ये ना आराम का मुके गाली अच्छा नाम ना क्यों अल्लाह तेरे मारा जहां सारा नाला लगा दे बोलू केमाला उड़े सेट तो करे कोई बोलू त मां तो नहीं आया वाली मुखे कोई सेट तो करे बोलू तो वो तो नहीं आले ये तो करे जिसने किया तो करे मौला के शर्म ही काने शर्म काने कितने ना वो शर्म हैरान करे सके तो मुखे अच्छे बोलू जवान तो शर्म मक्के तो बकिलो तो गोलू वाली करो सुटो गोलू भी देनो ही आने अड्डा में मंगाया होता है ये टाइम ये जान शाम मंगाया बबे ना जाएंगे ये कपड़ा बदल है के दादा मायके के तो बुझाओ ओ अम्मा कपड़ा लेने करे ला पायू ओ फैंसी मैंने करे लायू ही ना था भाई मंजी नु ना पोलाई नहीं मंजी को बोला ही दे देते ही मामा रोज नवी कपड़े के दागे किसी हो जान अब मम्मी माजियो में ए मोजी हो गई ए मो पापा मेरा जान तो के वही कपड़ा बदले नची हो गई हाँ माँ कपड़ा ये नहीं करे पाता है ना भाई छोकरियों है ना उन्हें केपड़ी दाढ़ी पसंद आ तभी जो माँ केपड़ी बाती है ना भी केपड़ी बाती है वो इन्हें में छाड़ी दो वो छोकरी के ऐसा पसंद आती है ना वो अगर मंगी हुई दाची मो लगे लो जाए मंजी दासे लगे लो जाए किस्मत में छोकरी ने लिखला नहीं केला छोकरी कोने ले चला ना देखी जाए आदि भी एकरे मानो ने एक पार्टी ने जावा हां देखो करे वो मता वो एक मत आने दिसा ताकि ते तो थे दांडो असल में किसको भी दाते हां उड़ी उड़ो अरे चिप करे बेच है वो दिसन ना वो ये लगे में छूटा छोकरा क्या छावनी खराब आई हूँ या अल्लाह अम्मा तेरी नगा लायो शांति ना बैठे ये घोड़ो ने कदो दिए ये वो दादा कुमारी बैठा हो अगर मैं मायकी से काम दी एदा देखा मदर में आने करे अब मेरे मुख्य मंगाए क्या बड़ो हुआ मेरी दोखे मंगा ओ पैरी मुखे मंगा दे न तो मां नहीं मंगनी तोड़ा जल्दी नो मैं आमा दोखे मंगाई दस जो मैं अरे भाई ये बोलो एड्रेस तो बता किथे आई है माँ खाली आया हाँ माँ खाली आया तुम खाली आई हाँ एड्रेस ही फाड़ के दे मुझे हाँ माँ खाली आया वहाँ खाली हाँ अरे माँ तुझे मगज एक तोड़ के मैं नल्ली कुत्ते आप उठता
जय महाराज स्वामी ई घर ये था जो आशा बेन हाँ चो महाराज स्वामी अचो हरिओम कयो हरिओम हरिओम वेहो वेहो दादी ताए घर में अंधी घुस या बिली बिली ने नंबर भी 5 ॾींहं ते न कोई मोह थोड़ा या ओ बांस न कपड़न में के बी में लगा नला खान चुप मोह चुप अब मैं माइटी नहीं थी अरे उतो पानी पानी भरया मेहमान आया है उतो अरे खाई होने लगी है पानी भरया महाराज स्वामी ठई वियो यो महाराज स्वामी खाई हो कथे वेओ मां भरे लो जा यो आराम सां वेहो दादी छोकरो तो देखारे केड़ो आ हां छोकरो यो हो न जेको हाणे पानी भरण वियो आ यो हां यो वडो के पुतव यो वडो आ हां ए जेको बैठो आहे हितां हां ओ नंढो तव नंढो पण शांति को सुठो लगो पियो आ ऐ वडो ॾिसो कीअं पियो ॻाल्हाए 2 महीने खां वॻो न मटियो आ 5 ॾींहं ते कुछ तो लोचो लगे तो दादी कुछ भी लोचो काने उनके थोड़ी वधीक ॻाल्हाइणी आदत अथसि आदत अथसि हां पकड़े के पानी चांस ये तो पानी ना खणी आया वा ओयो पानी अरे ए छा लिया वई तू हां बाकी मांगे जी हां बमिट अरे भेणा तोखे पानी मां पीण लाइ चए में खणी अच ये तो तू सनान लाइ बाल्टी भरिया सनान न करणो आ पुट पेड़ लाइ खणी आया हराने घड़ी वना क्या भरना पी न बाबा ना लगे टांकी में भरिया होदी में रखंदा रख बाबा बारानी पियोदारी बोतल वठी महाराज स्वामी महाराज स्वामी ये छोकरो आ पानी पीण लाइ चए सु खणी अच एडी वडी बाल्टी भरिया आवा मुखे ते दिमाग घट तो लगे चक्कर में ओ ही नंढो आने बड़ो कैंसर क्यों था कोई गाल नहीं ही कुमार वाला ये ओ दादी असा ही नंढो छोकरो पसंद आ ही थलो बेडोलो है गलत जवाब तो दे हां चलो ठीक है एड्रेस दे वञो पोइ असां हाणे छोकरो छोकरी ॾिसण अचो मुंहिंजी भाणे जी घर अचो मां एड्रेस ॾियांव थो हां ठीक आहे छोकरी और से हा तो काई स्कीम कोने होया वरी कहिड़ी स्कीम भाई हिक सां को फ्री छोकरी है से मगनी है करे और शादी मांगा हेणा बुढ़ी उमर ॻाल्हाए थो ए ढंग तू चुप करे तू घणो न ॻाल्हाए हां वॾो भाई अचो न था भले मां एड्रेस ॾियांसि वठो दादी एड्रेस तो है अची वञो हां हां ध्यान सां सभु पहुची वञो एड्रेस ॾिनीमांसि और भाड़ो भाड़ो वरी नाले तो ॻाल्हाए विच में हां भाड़ो कॾहिं थींदो आहे भई भाड़ो असां ॾियो त तव्हां ईंदो ठीकु आहे अची वञो दादी हलूं था हरिओम हरिओम महाराज स्वामी हरिओम मुखे छने करे तू उन नंढे के दी मनाई मुखे वडे के छडे करे और नंढे के दी मंगाए हां मां बड़से ना घट में न मन ना मंगनी छणी तो दी मन छोकरी के भड़का छणी नो मास अरे मैं क्या जल्दी में सब कुछ तैयार किया अरे मेहमान आ रहे हैं घर पे अरे रेनो जी मामा मेहमान जब चढ़ा देते हाँ तो नाश्ते वास्ते तो बंदोबस्त करे रखे सरो जी मामा ठीक है राम शिवन भाई चो दोस्त री अच्छी आ पूरे टाइम दे अज दिसण अचना है ने लगे ता पण होते होजो सुठो तमाम सही दोस्ती आ जूनी सर्कस या माण्हू आहिनि हाँ ॾिसां मूंखे ई ॾिसणो पवंदो हाँ तव्हां ॾिसो इहो सर्कस या माण्हू कीअं ॾेली आहे हिकिड़ा सर्कस या माण्हू आहिनि अरे हे त पंहिंजे महिमान आहिनि ॾिसण आया जेके अचो 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 हरिओम दादी हरिओम अचो अचो वेहो बेटा ही सर्कस या माण्हू कान्हनि ही तो के ॾिसण आया त हिन जा वॻा ईअं आहिनि नाश्तो वास्तो तो घुराए अथई न सभु रेडी आहे न खणी अचो वञे हाँ
मां मेहमान सां गाना बोले कनिया नाप तो नहीं दे रे ये हम अच्छा भाई रख बेटा रख अम्मा नाप तो घट कोने अरे नहीं तो भी चयो ना गाला जने चुपका सफा नाप तो बात तो क्यों हां कयूंगा वे तुम वे अरे बोलू तो ना थी हां मां इधर ही हूं छोकरो छोकरी दिशा में हां वे पुट वे मावता नहीं या लो एडा वे दादी काम एडा वे ये दादी वाला चैन पाने का नाप तो ना क्यों ना और दिस मुखे नंजरी मुछो गया इन्हें क्या किधर सुनो तो लगा ई ओ यो मो ने गांडे चवण दे नवन यो मो नंदड़ो मां वडो है पहले तू मूसा मंगनी कर ए वडो कोने ए बुढ़ो नहीं वो मां जवान है रोज कचरे का करना है अरे अरे तू आना मूसा मंगनी कर और तू मूसा मंगनी है ना तू मूसा मूसा भाई ए मां भाई ना मारनो मैं ओए मां तुम्हें नारे नाना तुम्हें मामा बच्चे मूसा मंगनी कर दे और तू मूसा ना मूसा भाई मूसा मामा छजी अरे मामा हेलो बड़ी बोलो ओए अरे ऐसा क्या कर दादी ये बारह तो के जानवर जने आवे अरे मारे तो सच्ची सर्कस या मानू आया दवा दादी आ एकड़ो कम कयो असा ने माटी न करणी 350 रुपया दाडियो जाने नालते या अटे में ऐसा नहीं कितना पंजी की भी होती है साढ़े तीन तो नाची है अटे 100 लो खादो 100 लो पियो नहीं ते पैसा दी गमा ए बदी घरता खणियो आ खणी ता मोटो केर खाइंदो तो जते के मां पैसा बन्या ए वठो ता 350 रुपया जो 350 बोलो खाना दो खाने गया 350 ए भी रखो काय बोतो 150 पेनल दी दियो प्लेटो कितना खाणो ओ माए विद्या पे होता चोरा भी आयो या ए वठो 150 150 पेनल्टी हेलो हेलो आने मो हेलो बमन मम्मी अब भाऊ दादी गलती जा के हेरो हीरो छडे देनो है छडे देनो हां 150 पेनल्टी वरती हीरो छजो आ नतवरी ना 50 ब्या वठंदो मादी हेलो 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 मो कमीना मो छोटा हलिया पता तुझे करे जो आना मन बड़ी मुआ दे हेलो बड़ी मुआ दे पिंकी हल अहमदाबाद कुबेरनगर अचियो हल लऊं हाणे असां हिते केरु कुझु न करे सघंदो हैं घबराए दे न तूं ले पिंकी ले लो संभाले लो ले भाऊ कुबेरनगर तक पहुंची गए हाणे किथे ॻोल्हियूं सजी कुबेर में ॻोल्हियो था और ॿुधे कुबेर नगर में हिकिड़ो मशहूरु स्टूडियो आहे राज कलर स्टूडियो हल उते ॻोल्हियूं अरे धर्मेंद्र जी ये दो मूर्तियां जो घर से भाग गई है इनको ढूंढने में आपकी मदद की जरूरत है मूर्ति लाने की कीमत जो आप बोलो 50,000 50,000 25,000 पेशगी और 25,000 मूर्ति लाने के बाद 50,000 तो बहुत ज्यादा है बड़ी हमको ही 10,000 मिला है हम कहां से दे सकेंगे
मैं मंजिल पे कैसे पहुंचूंगा? जो अपनी जान पर खेलते हैं वो अपनी मंजिल पर खुद पहुंच जाते हैं। अरे ये मुंह पेड़ो शब्द लिखो, ये छोकरो छोकरी के बारे में धर्म रखा पूछो। बोलू बोलू और खलिया ने चढ़ायो खलिए के चढ़ायो अरे को मारे दो मैं को बोलू ने कस्टमर अल्पो मारे ना वो गोलू के सद करना है देखो तू चढ़ाई बावे से चढ़ाई खली को नहीं केवली है केवली मां खली आया केवली ना आया केवली है केवली मां खली आया चढ़ाई को मां खली तो वाणाते तो वाणाते तो पट मारे हो तो बट माने दोनों के चेत मां खली आया ओ बोलू टुकड़ो तो देखा नहीं हां मां खली आया हाल ठीक है बोलू मारिस मारिस ना यार सुठो माण्हू आहे एॾे बि न मारबो आहे वीचार मस्तु असांजे कुबेर नगर में हिकिड़ो ई त आहे खाली न हां धक्को ॾिस कुझु करे थो कुझु न कंदी तो हे माण्हू एॾो सुठो ठही माना हिन कुझु बि कयो न कुझु न थींदो त तोखे थींदो आहे न मूंखे न थींदो त मां तुंहिंजी ताक़त थो ॿुधायांसि ओ हे ॾिस हे भले हीअं करे तूं पकड़े हीअं पकड़े ॾिस जलेबी अपना हे हिकु ॿ टे आया हे सो कुछ मां खली आया खली है अरे आप कुछ है मां खली अरे बाप रे अरे एक्शन को करी खली आया अरे जा मारिस बोलो पकड़े मारी जाने मारे बस तो अगर खली आई जमा महाबली आया उते आप क्या तुम आई पियो जल बज ओ बोलू हां आने ॾिस मम्मी का ले जाऊं असां के खलिए मारो नहीं वो मम्मी भी मारी न हल हलो हल एडा बच ओ पूछ गाड़ो करेल ये भाई लगला हां छोड़ो आ मत अरे हल हलो जाके वाली कुत्ते दिखे कलिए मारे नहीं मां बाप बनी खेली नहीं हां खलिया मारो नहीं केरो ये खली इतना ही रहूंगा देखा मेरी बोल खेली नहीं है कबू बनी खेली नहीं मारते केटे रही है लकड़ी अल्लाह का हलो देखा खली आएंगे अपन जान मौके तो चुपो कर चढ़ी हो गई ओजो इन्हें मारो दे हां इन्हें हे खली हां मां खली आया अरे खली दिया मां खली आया मारी मुखे मारी छोटी मां खली आया मुखे चेड़ा मजा आया सोने जरा पुट्टे तो लगे मारे में तो नहीं हां सोने जड़ा कौन थे पितले जड़ा कौन थे अरे मां खली है मां खली है खतरे में ये पट्टे में नालो मार दे टंगू को बनी छड़ी दे बता समझी वो मां खली है अल्लाह मारे अल्लाह मारी दी मां खली ई छोकरो ई छोकरी 15 दी थिया अन्या त मिलिया अरे हवालदार चांदू हे तो पाण असांखे करणो बि नथो ॾे पियो पाण त 15 ॾींहं रुले थो पियो असांखे त करण बि नथो ॾे यस सर अरे तू गोल फिर सर बोल छो अरे तू गोल फिर सर तव्हां मूंखे लत छो हुई 15 ॾींहंनि खां इन खां गोलू पिया अञा ताईं न मिलिया आहिनि 15 ॾींहंनि खां सनान बि न कयो आहे कपिड़े में बांस थी अचे तूं छा थो करी गोलो थिए के हलो गोलू अरे गोलू क्या दियो मुझे हाँ माँ एने जो भैया हमारे से दिया सीधा अरे बोले यही कपड़ा पाता था या बेटा हाँ ये सुट्टा है मस्त बना है हवादार कपड़ा है अच्छा वहाँ ऐसे हो मम्मी ने मामा ने समझाया
वे समझो सम्झा मां वे यारो ॾिसो हाणे मां हुन जेको विच वारो आहे न उनखे पैसा चङा ठाराया आहिनि भई हिननि ॿिन्ही पुटनि जी माइटी कराए ॾे हाणे 2 छोकिरियूं हुते उन खोलियूं आहिनि बरोबर आहे तव्हां ॿिन्ही मंगणी थी वञे त सुठो न पाण हा मना हिकु ई घर में 2 छोकिरियूं आहिनि हा ॿई भेनर आहिनि उड़ी वियो भई भेनड़ू अटा को बोड़ पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हुते चङी तरह हलजो चुप करे सिधा थी करे हलजो सिधा इसको मस्ती न करनी रे उते नया मस्ती रखना सिधा थी हलंदा न त असांखे हुन जेको महिरा स्वामी आहे न हुन भरोसे असांखे मिसरी ॾेई छॾींदा अॼु माना तव्हांजो मंगजी वेंदव पोइ मस्ती न करे बोलो अॼु एतिरो मंगी वेंदो हा तू मंगी है ना सी हा हलो हलो मां तव्हां वठी हलां यहाँ सिद्धो थी हल सिधो हमारे बाहर रिक्शा में जाओ हा हलो हल तयार थी वियो महिमान ईंदव हाणे ध्यानु रखिजो हरिओम हरिओम जयराम माइटनि वारे मोकिलियो आहे हा हा वियो अचो वियो हा अचो वियो बेटा वियो अचो वियो नालो छा अथई पुट सीता ऐं तुंहिंजा बेटा गीता नाला त ॾाढो सुठा आहिनि मुंहिंजे पुटनि जा नाला ॾाढा मस्तु अथव हिकु नालो अथव भोलू हिकु नालो अथव गोलू मस्तु नाला मां ॻोल्हे रखिया थी मां न्याणी हा सुठी आहिनि न्याणी जो वीचार ईअं ई थींदी आहे न निमाणी मूंखे पसंदि आहे ॻाल्हि तव्हांखे पसंदि आहे भेण हा पसंदि आहे हा त पोइ ख़र्ची ॼाण पंहिंजी कयूं भले हा वठ पुट बेटा तव्हां बि ॾियो ख़र्ची देन भले ना वठो देन बेटा नाश्तो वठी अचो मिठाई वठी अचो ऐं नारेल ऐं मिश्री बि वठी अचो ले चंद्रमा में एडी देर सो देर साजी दी आहे कभी थी वई आहे सॼी पक थी वई आहे हा हले हले सॼी पक थी वई आहे पोइ पहुचायूं अरे हे ॿ गॾा हिते कीअं पहुता हा मामा त भई उहे छोकिरा ई आहिनि अने हा अरे भेणा चप्पल में आंगुरी रखी वेठा हेॾे हेॾे तोखे ख़बर कान्हे छा हे भई अहिड़ा अथई झगड़ालू चंडा गॾव अहिड़ा अथई जो झगड़ा कंदा अथई पाणे में न ॻाल्हाइजे अम्मा चओ अथई न ॻाल्हाइजो असांजे घर छा करे हो हिन खां हिकु हेॾा बि जेके जगत आहे हे असांजे घर मंगण आया आहे असां त हेॾे घर तूं माइटी थी करे हिनने ॿिनि लाइ ॿ चंबा हाणे नेड़ा आया असांजो घर ठहे तो पोइ तुंहिंजो छा थो ॾियो चई आंगुरी रखी वेठा आहिनि सिधा छोकिरा आहिनि मां एडी देर सब्र करे बैठो हो अम्मा कॾहिं अम्मा तेज मारी दो मां मारण जा पुट अम्मा ॾिस असां घटि वधि थो ॻाल्हायां पोइ छा जो मां घटि वधि थो ॻाल्हायां हे भई गॾ हिते आहिनि मंगण मुंहिंजे दोस्त जे घर असां ॿिन्ही न्याणियुनि जा माना घर फिटायूं पर इहा ॻाल्हि ठही न मां पंहिंजे पुटनि जी अॼु अञा पक कई आहे तव्हां विच में थी घोड़ो कयो आहे हीअ असांजे हिते न मंगजंदा मां तुंहिंजी ॿुधाईंदुमि छा हेॾे हेॾा तूं ॿुधाए पाण छा थियो तोसां जी आंटी असांजे घर आया हिकु हेॾा बि हथ खीचे हिकु होॾा बि हथ खीचे चटा नक मां गोबा था ववनि और इलाही घटि वधि था ॻाल्हाइनि था हिक ॿिए जे बारे में हा मां त हाणे बि तयार आहियां न तूं चओ मंगजंदुमि तूं छा त उहो टेंशन ॾिसो त भई पागल आहिनि हिते तूं ॾींदी आहीं हिते न ॾींदासीं असां ॼाणियूं हलो निकिरो था मम्मीअ चई माइटी वारे खे ॾाढा पैसा कढाइनि थी वेंदी छा न थियो उहो पुछो हे भई गांडा बेवकूफ़ गॾ
हिते मंझंदि आहिनि माना ठीकु आहे चङो निकिरो पर मां त कॾहिं बि न मंगंदमि न मंझंदव तव्हां भई हलो 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 भाई मरी वेंदव दिलनि सां कढंदव हिते ॼणा मुआ अधु राति जो मरी वेंदे असांजी मंगणी कोन आई अथई ॾिठे दादी कीअं था हलो मां तव्हां वटि ई पहुचांव हाणे कि तव्हांजे छोकिरे छा कारो मुंहुं कयो आहे पंहिंजो जो मुंहिंजी मासूम छोकिरी खे बजाए वठी वियो आहे तो पंहिंजी छोकिरीअ खे छा सेखारियो आहे असांजी छोकिरे खे बजाए वठी वई आहे अरे मच्छर तोखे ॾिसी वठंदुमि जेॾी मलेरिया मच्छर मां अरे मुंहिंजो छोकिरो पैदा करे तो मुंहिंजी छोकिरी पैदा करो मुंहिंजो छोकिरो पैदा करे मुंहिंजी छोकिरी पैदा करो अच्छा न करे तुम मां हाणे वञणो पुलिस चौकीअ में हा पुलिस में वञे मां वञा थो ऐं न छॾींदोमांइ हिन मूंखे न छॾजां आयो आहे अंकल क्या करो तो लगी जी पैया घणो घणा अथई मुई अंकल अंकल सभु कयो थियूं तॾहिं असां मंगू ई कोन था अंकल था लॻूं तुंहिंजे घर वारा खां पाण ॿुधी असांखे अंकल थी चए हल हाणे हल अरे असांजी अंकल चई वई ॾिस हाणे असांजी मंगणी थींदी न हल बाज़ार में लॾूं करे चऊं भई असांखे मंगायो न मंगाईंदा हल पाण चऊं था मंगाईंदा हा हल उम्र वञे थी वधंदी ॾिसो असांजो हाल वञूं जंहिं बि सुंदरीअ ॾे करे न पंहिंजी दाल अंकल अंकल चई करे पयूं थियूं कनि बेहाल मंगणी चई सुर सां मिले शादीअ जी ताल अरे मंगायो मंगायो असांखे मंगायो असांखे मंगायो असां ॿई कुंवारा फिरूं मारा शादी आहे करणी पर थी नाहे मंगणी हाणे न वक़्तु विञायो मंगायो असांखे मंगायो असांखे मंगायो कुंवारा फिरूं मारा शादी आहे करणी पर थी नाहे मंगणी हाणे न वक़्तु विञायो मंगायो असांखे मंगायो असांखे मंगायो असांजी आबे परवाह आहे न हिन खे काई परवाह शाही अबूती असांजी अमल कंहिंखे बि अचूं पुछो न पसंद आयूं ॾिसण में बि ॾाढा सुंदर हर हिकु खूबी असांजे अंदर हूंदा आहिनि थोड़ा असां जहिड़ा छोरा ओ देर वरी छाजी थी वञो जल्दी राजी मंगणी जी मुंडी खड़ायो मंगायो असांखे मंगायो असांखे मंगायो खली शायद वर्जिश करे तो तॾहिं बेहद डोड़ा पाउन जा तो ॾेखारे
छा वेचारा आयूं बेसहारा वञूं था जेॾा बि अचे तो ते नाही पीछो त हिन खां छॾायो मंगायो मंगायो असांखे मंगायो 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 असांखे मंगायो अरे भाई मूंखे ॿुधायो तव्हांखे कहिड़ी छोकिरी खपे ॿुधायूं हा सुंदर ऐश्वर्या वांगुर केस कारा जण त दिया वांगुर दिल हुजन कैटरीना जहिड़ा नखरा बि पंहिंजा करीना जहिड़ा चाल हुजे प्रियंका जहिड़ी घुर्जे असांखे त कन्या अहिड़ी जे थी वञे शादी त मिले शहज़ादी सपना अहिड़ा दिल में पर दिल या मुश्किल में सपननि खे सच बणायो मंगायो मंगायो असांखे मंगायो 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 असांखे मंगायो असां ॿई कुंवारा फेरो मारा मारा जे थी वञे शादी त मिले शहज़ादी सपननि खे सच बणायो मंगायो मंगायो असांखे मंगायो 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 असांखे मंगायो 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 असांखे मंगायो 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 असांखे मंगायो अरे मंगायो मंगायो अरे मंगायो असांखे मंगायो झट कयो अरे गांडू चओ भाऊ ई छोकिरो ई छोकिरी पकड़े पिंकी पुलिस पुलिस अरे पिंकी पिंकी भाॼे पकड़े गांडू अरे यार ये फट फट ज्यादा न करी नोड़िया का बंदे हां नोड़िया बदस बदस माया इंस्पेक्टर व्यास न कहंदो आहियां कहते भी क्यास गांडू आम भाऊ छोकरो छोकरी मिली आहे अरे तव्हां फोटू खणी छॾा था घुमो जॾहिं छोकिरा छोकिरी मिली विया आहिनि त हाणे सरकार असांखे इनाम ॾींदी तूं सामान मूंखे दे पकड़े हिन खे हल चौकीअ ते वठी हलो मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती इतने रखी उड़ी मिणो हाणी किडी वेंदी तुड़ कयो ना ये तो चीटिंग कई वो फिटी जो खोलू बोलू अरे એવું ડીશ બસ ચોકીદાર છોકરો છોકરી પકડી ના વની माण्हू गायूं पकड़े वेंदा आहिनि के बकरियूं पकड़े वेंदा आहिनि हे वरी माण्हू था पकड़े वञनि ऐं ॿुध हे छोकिरो छोकिरी सिंधी न लॻई हो हल छॾायूं और ये लकड़ियों ना नहीं वाली मारी ने कुटिया पुछे उन्हनि जो ओॾामो आहे हल पाण छॾायूं कीअं कयूं हल ॾिस आहे न मां उन्हनि पुलिस वारनि सां अॻियां ॻाल्हायां थो तूं आहे न हिन छोकिरे छोकिरीअ खे छोड़े छॾी मां छोड़ियन हा उड़ी वीड़ो हिकिड़ो कमु कर तूं वञी करे पुलिस वारनि खे मुंझाए वञी करे मां जल्दी वञा थो मां वञां थो टिंग 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 बस साहब राम 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 साहब तुंहिंजो नालो छा आहे मां आहियां इंस्पेक्टर व्यास न कंदो आहियां कंहिंते बि क्यास त ही केरु आतंकवादी पकड़िया अथव न ही छोकिरो छोकिरी घणा भॼी विया हुया
छोकिरो छोकिरी घरां भॼी आहिनि तव्हां पकड़िया आहिनि हाँ तूं ॾाढो वॾो कमु करे छॾियो आहे हाँ हा हाणे न तुंहिंजो नालो इंडिया टीवी ते ईंदो इंडिया टीवी ते ईंदो ऐं आज तक ते बि तुंहिंजो अची वेंदो आज तक ते अरे जाजू ऐं हाणे तूं कमिश्नर थी वेंदे मां कमिश्नर थी वेंदो हलो जाजू मां कमिश्नर थी वेंदो हलो छो छो अरे बी बोलो भैया हा पुलिस वारा भॼी विया वया हली वया हा वाह उस समय न पिनंदा जो ॾाढा कुत्ता तो चक पाईंदव पर इहो त ॿुधाए त पुलिस तव्हां ने पकड़ियो छो अंकल असां भई राजस्थान में भॼी आया आहियूं हिन पप्पा न असांखे शादी नथो करणु ॾे हा ठीकु आहे वञो तव्हां वञो वरी हेॾे न वञो पुलिस वारा बीठा अथई हल बोलू घर हलूं हा बोलू हल पिंकी असांजा कपिड़ा पुलिस वारा खणी विया पैसा बि हुन में आहे हाणे असां वटि त कुझु आहे न ही ॿई वीचारा सुठा था लॻनि पिया हल साम्हूं वञनि था असां बि हिन खां मदद था करूं असांजा मदद कनि असां लाइ नओं शहर असांखे कुझु ख़बर बि न आहे हलूं अरे जाजू चओ भाऊ ये छोकिरो छोकिरी किथे आहे अरे हे त जादू थी वियो जादू तू गोल फिर छो भाऊ अरे तू गोल फिर अरे छो भाऊ तू गोल फिर बचायो सुनगे जय झूलेलाल उड़ी मिणो पुट हेठड़ो छोकरो हुओ इहो बि ॾिस छोकिरी वठी आयो न असांजी त न मंगणी थी थिए न ई काई छोकिरी असां सां प्यार थी करे पुटिया ॿुधी तूं आई अहिड़ो मूंखे जो ॿ न्यारियुनि पे ख़बर थी अॼु बाज़ार में न्यारी न हूंदे भाई वञे थो गांडो सम्झंदियूं आहिनि बोलो यार भूख लगी है अंकल ओए अंकल ने जो मां ने मंगजो कोन आया मंगजो नहीं जे छा थियो उम्र दे दी है ना जिते लोगा उते सब अंकल ही जानता वही बोलो बाहर बाजार में भी छोकरी अंकल पे तो के चवई जाओ चल असांजा कपिड़ा पुलिस खणी पैसा बि हुन में आहे ऐं नओं शहर आहे असां वटि कुझु आहे ई न तव्हां सुठा आहे भई असांजी मदद कयो मिली थी आई न त छा कुत्ते पुछा त भूख लगी आहे उहो खाइण लाइ कोन्हे हिननि खे वठी था हलूं पंहिंजे घर मम्मीअ खे सभु ॿुधायो तो ॿुधायो तूं मम्मी आहे न हिननि जी मदद कंदी मम्मी मारीनि त न मारीनि ओ हेॾां अच और तोखे तुंहिंजी भेण बि आहे वरी भेण अथसी हलल वठी हली पर तूं पंहिंजी तो सोची खाली वठी हली घर हा हलो असां वेठा आहियूं न चिंता न करणी आहे हल हलो तव्हां घर हर घड़ी हथ न जोड़ मौज हाणे इलेक्शन में बीठो आई आहे हा मम्मी हा चओ पुट छा थियो हे ॾिस महिमान आया अथई महिमान न मथे यानी न अचो वियो वे मज़ो वे हलो जाती नहीं ए केरन गोलू ए ओ मम्मी सब उड़ी वियास न चक्कर जे न वो इन्हनि खे पुलिस वारा पकड़े पिया वञनि त असां इन्हनि खे छॾायोसीं त वरी असां वञी वेही रहियासीं त वरी उते आया चवनि पिया असां हिते नवां आहियूं भॼी आया आहियूं घणो अलाए छा पिया चवनि तूं सम्झाए थो न पर हे त लफड़ो थी पवंदो लफड़ो छो थींदो असां हिननि वीचारनि जी मदद था कयूं ऐं तूं पाण मदद करीं ही सभु छो थियो आहे हे घर छो बगाइनि छो त हिन जो पीउ ग़रीब आहे हिन जो पीउ बि ग़रीब आहे पर हिन जो पीउ मञेसि ई नथो हिन सां शादी ऐं हिननि ॿिन्हिनि जो प्रेम आहे अॼु ॾिस माना कहिड़ा ॾींहं अची विया आहिनि
जो कोई भी गरीब पंहिंजी धीअ गरीब खे ॾियणु पसंदि नथो करे। गरीब जी धीअ बि चए थी मूंखे भले लूलो लंगड़ो हुजे त बि शाहूकार जो पुटु हुजे, कारिन वारो हुजे, त गरीब जा पुट केॾा वञनि, गधेड़नि सां शादी कनि। अगरि इहो ई गरीबनि हिननि ॿिन्हिनि जी रखनि हा त ही छो भॼनि हा? इन जे करे अचो बि रहिजी विया आहियूं। त आहिनि त सिंधी न। हा हा तूं ॻाल्हाए ॾिसी। अरे पुट आंटी असांजी मदद कर आंटी, ये नओं शहर है। हलो ठीकु आहे, सिंधी आहिनि त मां हिननि खे साथ ॾींदसि। अचनि हिननि जा माउ पीउ त मां हुननि सां ॻाल्हाईंदसि पाण ई। ॾिस पुट, हे जेका तो ग़लती कई अथई न भॼी करे, इहा सही न कई अथई। अॼु तुंहिंजे माउ पीउ तोखे जनमु कयो, जनमु ॾिनो ऐं तोखे पाले पोसे एॾो वॾो कयनि, ऐं तूं उन्हनि खे ठुकराए करे हिन छोकिरे सां तूं भॼी आई। इहो तो सुठो कमु न कयो अथई। अॼु तूं वॾी मुसीबत में अची वञी आहे त छा तोखे हीउ छोकिरो बचाया? खाली खाली भाऊ अरे छोकिरो छोकिरी तव्हां ॾिठा अथई? खाली ही छा थो करे? खाली आहे खाली आहे खाली आहे खाली आहे। अरे आवाज़ में जाइजो पागल नहीं फोटो कर अरे बचाओ अरे मां खाली आया जय मंगल। अरे यार मालूम है के रहे हो? अरे चलो हल्ले में अरे चलो अरे मां चढ़ो ना आया तो बुगड़ो पुटिया पुटी चढ़ो बुगड़ो कोई दींदो आ लीमो बोलूंगा लीमो मां लीमो भी ना आया तो मिर्ची मत मां मिर्ची भी ना आया तो मैं चवा दो बसर बोलूंगा बसर मल बोलो गलाई के न गुड्डे पुटी ना बसर मल इन्हें छदे ना आतो दे बसर मल अले गुड्डा मु आयो नहीं मां बसर कोना है पुटिया पुटी तो जो कम करो आ कम में कुछ हुआ है इन्हनि खे ॾिसो ये छोकरो छोकरी बोलो बोलो अरे मां ॿुधाए थो असां चूसा ॾाढ पैडिस ए दे मां ॾींदो मास ॿुध हितां तूं रिक्शा में चढ़ सरदार नगर वञ। सरदार नगर खां सिधी सिधी गिटी पंधु करे वञ थोरो त उते ॿी रिक्शा मिलंदई। उतां चढ़ी करे जीवाट अच, वरी जीवाट खां पंधु ई पंधु एवाट ताईं वञ। एवाट ते उते वेचारो राजू एवाटी बीठो हूंदे। राजू एवाटी खां पुछीस भाई असांजी जॻह किथे आहे, वरी उते असांजी जॻह में वञे पोइ माना असांजी जॻह में अंदरि हिकिड़ी तिजोरी पई अथई। उहा तिजोरी खोलींदा न त अंदरां हिकिड़ो बाक्स निकिरंदा। उन बाक्स में हिकिड़ी नंढड़ी एतिरी ॿी बाक्स निकिरंदा। उन में मुंहिंजी माउ जो फोटो अथई। उनजो ख़तम कई न चवां असांखे ख़बर कोन्हे। हल जल्दी भी पैसा देना नहीं। अच्छा बोलू ये केर हुआ जेके फोटो खणी आया? इहो छोकरो छोकरी त पंहिंजे घर उन्हनि जा फोटो हुआ। हां मूंखे लॻे थो उनजो पीउ पियो लॻे मूंखे त। इहो छोकिरीअ जो पीउ हूंदो। हो सुठो थियो असां क्षेत्रे हली आयासीं। ऐं ॿियो हुते मम्मी आहिनि न 100 रुपया ॾिना अथई। अम्मा चई भाई वञी करे मच्छी वठी अच। पोइ 100 रुपया पाण नाश्तो कंदा आहियूं। मच्छी पकिड़े अचूं नंदीअ तां। नंदीअ में मच्छी हूंदी थोड़ी हूंदी आहे हीअं पकिड़े मम्मी वटि खणी हलंदा आहियूं। चवंदासीं 100 रुपया वठी आयासीं। आई तूं मच्छी पकड़जा मां तोखे पकड़ींदुमि। हा हल हल टन टन टुक टों टुक टों टुक टों टुक टों। हा हेमा पिटी लोगे में मच्छी पकड़जी वेंदी। हा आओ 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 जाओ 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 न चई न भॼी वेंदियूं। तूं चई थो न आओ आओ त मां जाओ जाओ आओ चइबो आओ 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 आओ। तूं जल्दी हिकिड़ी मच्छी पकड़
मां मछूटू पकड़ियो आवाज बंद अरे भाऊ ये तो वही नहीं देखे छोकरी छोकरे के भजा हुआ वही नहीं हाँ पकड़ आओ आओ जाओ जाओ ओए ओए मुझे अला उड़ी पुलिस आता मच्छी ना पकड़ो खाली अरे तू अरे आता चोरी लेते कहीं मच्छी ने पकड़ो हेलो अब पुत्ते ओए बुधाय छोकरो छोकरी किथे टोकरो टोकरी छोकरी ने छोकरी टोकरी मुके नहीं खबर ओ वो तो जादू दियो ना बकरी दिए वे बकरी सच तो जाना भाऊ चित्तो चाहिए तू कॉल फिर तू कॉल फिर बाऊ कमिश्नर साहब यस सर ओ चांदू ओड़ी बेड़ा पुलिस ने तो केड़ी है दांडू आगे दांडू दी जाए एडियो मतलब तुम भाई हुई तो मुझे हदी भेजी भैया मैं नहीं बिनी आई थी अच्छा ओए तू कॉल फिर मां कॉल तू कॉल फिर बिनी सोंटो डबली डरियाटी ये ना तू कॉल फिर कॉल करूंगा ना बोलता पड़ेगा चांदू बियो तो गोल फिर ये बियो हाँ अले अले जपा कोड़ी ना कहीं ये ना हाँ ये तू था करनो है अले जपा कोड़ी जा करना था नहीं उन्हें ना ये जंप चांदू लगता है मैं संभाल ले हाँ चू ओ चांदू अरे बजी जा कहीं पूरा खाना पत्थर खाना बताओ अरे भाऊ अल्लाह ओए बजी बोलो बजी सुहान अरे इतने वे थोड़ी देर बोलू अरे पुलिस आ रही है अब कुत्ते मुझे मारे पे मुके बड़ी झोकड़ी में पोषणी यही कहीं भाऊ यही थे कुत्ते पूछो तो पुछे तो छोकरो छोकरी किथे मुके केड़ी खबर बुधाय छोकरो छोकरी किथे बताया रे भी अच्छा तेरे ओ बुड्ढे अच्छा जाके बुड्ढायू को आजाए छड़े नहीं देवा हां छड़े दिन उड़ी वीडो अरे बुड्ढा बुड्ढाया हां ओ छोकरो छोकरिया ना टकारिया एठा ये ना बड़ी ने पकड़ी बीस ओए जा थई हां जाते चलेस चलेस अरे पकड़ी पिया अरे तहां जो इंडिया टीए दे नालो अची न वे इंडिया दिवे दे नालो भी और इनाम भी मिलंदो हाणे असां वञूं इनाम भी मिलंदो डिंक चिका हाणे असां वञूं वञ आओ वञूं था हल बोलो जाओ बोलो हल जल्दी वञूं ओ ओ चांदू हाँ भाऊ दिसे मारी खोले तो जोर सा पकड़ के छोकरो छोकरी बची न बन जाए मां खोले तो 1 2 3 यही है ये छोकरो छोकरी ये दिया दी असांखे बेवकूफ जातो तई अरे पकड़ीस माया खले माया खले माया खले अरे हे तो खलिया भाऊ खलिया खली हाँ हेलो घड़ियालाल हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधो छोकिरा छोकिरी अहमदाबाद में कुबेर नगर में मिली विया आहिनि ऐं तव्हां जल्दी चढ़ो छोकिरो छोकिरी मिली विया अच्छा तव्हां हुनखे कुबेर नगर में ई रोके रखो मां हितां हाणे ई चढ़ां थो
अरे क्या ने तू इते अहमदाबाद में फोन आयो छोकरो छोकरी हुते अहमदाबाद कुबेर नगर में पहुंची विया हलो मालाओ अहमदाबाद धर्मजी गाँव ॿुधो मां छोकिरी ना तुंहिंजे घर में न ॾींदुमि भाई तू हाणे इहो गुस्सो छॾ पर तू हल त सही हाँ मां हलांव थो हलो हलो ॿारनि खे त वठी अचऊं अहमदाबाद असांखे हलणो डायरेक्ट हाणे अचो अचो कन्हैयालाल ध्यान चंग अचो हाणे हिन ई घर में तव्हांजी छोकिरी छोकिरी आहिनि हाज़िर आहिनि हिन ई घर में हाँ अरे इंस्पेक्टर बाबू तव्हां अहमदाबाद में हाँ यार मां जो तव्हांखे जेको कमु खपियो हुयो अरे उनखे तो ॻोल्हियूं पिया असां उनखे का ॻोल्हियो पिया मिली विया हाणे हलो मिली विया हाँ छोकिरो छोकिरी हलो पकड़ी हलो वरी केरु आयो आहे मिस्टर गोलू केरु आयो आहे पड़ी बिना वेण बि न था ॾियनि केरु आहे ओ भाई पुलिस वारा आया आहिनि पिंकी पुलिस आई है आंटी हाणे छा थींदो असां तव्हां घबरायो न बेटा मां वेठी आहियां न तव्हां कंहिं ॻाल्हि जी चिंता न कयो मां वेठी आहियां दर खोल बेटे गोलू दर खोल खोलिया हा खोल हिते वेठी आहियां कारो मुंहुं कराए पंहिंजो ऐसा छा करूं हेॾो अपमान करूं तूं हिते मुंहिंजी पई आहीं हल कर शांत बाबू शांत वियो हिते अचो अचो वियो 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 मां आहियां इंस्पेक्टर व्यास न कंदो आहियां कंहिंजो बि केस हवलदार जांडू हाँ इन्हनि खे पकड़ेसि बेटा व्यास तव्हां शांति करे वियो पहिरीं ॻाल्हियूं ॿुधो उन खां पोइ अरेस्ट कजो तव्हां वियो अचो अचो वियो वे वे बाबू ॿ मिंट अचो चओ हीअ केरु आहे तव्हांजी ये मुंहिंजी न्याणी आहे तव्हांजी धीउ आहे न हा मुंहिंजी छोकिरी आहे त पोइ हिन छोकिरे सां हुनजो प्रेम हो इहा ॻाल्हि तव्हांखे बि ख़बर हुई त पोइ तव्हां पंहिंजी छोकिरी हुन छोकिरे खे छो न कढियो छाजे करे जो मुंहिंजी छोकिरी आहे नंढे हूंदे खां पंहिंजे घर में ग़रीबत ॾिठी हुई मां इन करे ग़रीब घर में छोकिरी न ॻोल्हणु चाहियां मूंखे छाकाणि त शाहूकार घर में छोकिरी ॾियणी हुई नंढे हूंदे खां ग़रीबत ई ॾिठी हुई वीचारी अरे वाह अॼु शाहूकार ॿ टे शादियूं कनि था उन्हनि खे छोकिरियूं मिलनि थियूं ऐं ग़रीबनि खे छोकिरी न मिलणु खपे पाण ग़रीब अगरि पाण ग़रीब पंहिंजूं छोकिरियूं शाहूकारनि जे घर में ॾींदासीं त पोइ ग़रीब छोकिरनि खे केरु ॾींदो न्याणियूं त हे ग़रीब छोकिरा केॾां वेंदा अरे अगरि तूं पंहिंजी छोकिरी हिन छोकिरे खे ॾींहं त शायदि ही कदम न खणनि न अॼु पंहिंजी छोकिरीअ खे भॼण ते मजबूर तो कयो तो हिन जो गुनाहगार ही ॿार न आहिनि हिननि ॿारनि त हिकिड़ी ग़लती कई भई भॼण जी त हिननि ॿारनि उहा ग़लती छो कई छो त तव्हां वॾनि हुननि खे सपोर्ट न कयो ऐं ख़बर अथव हिकिड़ी ॻाल्हि छा थी हे तव्हां जो ग़लतियूं था कयो ॿारनि खे भई सपोर्ट नथा कयो त उहो भॼनि था न छाजे बारे में सपोर्ट नथा कयूं छो पोइ हुन चवणु मञणु खपे हा न तव्हांखे ऐं ख़बर अथई हे त शुक्र आहे जो असां हुननि खे गॾिजी वियासीं अगरि कंहिं ग़लति हथनि में हली वञनि हा त पोइ तव्हां जहिड़ा जो चवनि था भई ग़रीबनि खे न ॾींदासीं इन करे असां कुंवारा रहिजी विया आहियूं भाऊ ही सही तो चवनि ताज़ा ॿार ॿई बालक आहिनि इनखे पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करण जो वक़्तु अथई तव्हां माइट हिन वक़्तु छो था थींदो ॾिस हे बि थो चवई हक़ कंहिंजो बि न फुरणु खपे बाबू तव्हांखे ख़ातिरी आहे जो तव्हांजी धीअ शाहूकार जे घर में वञी सुखी रहिया हे ग़रीब आहे त छा आहे खुद न मञई न त असां शादी कराए छॾींदासीं ज्ञानचंद असां भले ग़रीब आहियूं पर खानदानी आहियूं
तुझी धीअ नुंहं न मां पर पंहिंजी धीअ करे सम्झंदुसि। ॾाढो सुखी थींदी तुंहिंजी धीअ। भाई ध्यानचंद, ये सभु ॻाल्हियूं मूं ॿुधियूं ऐं ॾिठियूं। हाणे ख़ुशी हिन में ई आहे, ॿारनि जी ख़ुशी में ई पंहिंजी ख़ुशी आहे। हाणे इहा ॻाल्हि मञी वञो, हिन में ई पंहिंजी भलाई आहे। भाऊ शायदि तव्हां इहो बि ॾिठो हूंदो, ॿुधो बि हूंदो, हज़ारे छोकिरियूं अॼु करोड़पतियुनि जे घरनि में बि दुखी आहिनि ऐं हज़ारे छोकिरियूं ग़रीबनि जे घरनि में बि ख़ुशि आहिनि। त नसीब छोकिरी जेको लिखाए आहे उनखे उहो ई मिलणो आहे। तूं उनखे परेशान न कर, अरे राजी थी उन्हनि जी शादी करे। तव्हां सच था चओ, मां ग़लति हुउमि। तव्हां जीअं चओ था पिया मां तीअं करण तयारु आहियां। त पोइ कन्हैयालाल करायो पंहिंजे पुट जी शादी हिन छोकिरीअ सां। हलो खुश थियो पुट, हाणे तारा माइट राजी थी विया अथव। पिंकी यस। आओ हाणे त हलो घर स्नान दान कयूं। तू उठ, तू गोल पे बालो गोलू मम्मी हिन जी त थी वई, हाणे असां छा कमायो? मंगायो मंगायो असांखे मंगायो, मंगायो मंगायो असांखे मंगायो। असां ॿई कुंवारा फिरूं मारा मारा। शादी आहे करणी पर थी नाहे मंगणी।